नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे वाशिंगटन खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे फ़ोन करे छिकताण घटि करण ऐं अमन क़ाइमु रखण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो वियो आहे। व्हाइट हाउस जे तर्जुमान होगन गिडली मूजिबि अमेरिकी सदर ट्रंप भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे फ़ोन कयो। ॿिन्ही अॻुवाणी जे विच में थींदड़ ॻाल्हियुनि में सदर ट्रंप पाक भारत छिकताण घटि करण ते ज़ोर ॾिनो वियो। व्हाइट हाउस मूजिबि सदर ट्रंप ख़िते में अमन बरक़रार रखण जी ज़रूरत ते बि ज़ोर ॾिनो वञे। ॿिन्ही अॻुवाणी जे विच में मुआशी वापारी लाॻापियल ऐं ॿीहर मुलाक़ात करण ते बि ॻाल्हियूं थियूं आहिनि। अमेरिकी सदर ट्वीट ते बयान जारी कंदे चयो त ॿ सुठा दोस्त वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान ऐं भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी सां बि वापार ऐं स्ट्रेटेजिक पार्टनरशिप ते बि ॻाल्हियूं थियनि। हिन चयो त ॿिन्ही अॻुवाणनि सां कश्मीर जे मामले ते पाकिस्तान ऐं भारत खे छिकताण घटि करण जी अहम तरीन मौज़ू ते ॻाल्हियूं करणु खपनि। सूरत हाल इंतहाई गिणती जोगी आहे, पर ॻाल्हियूं बहितर रहनि। यादि रहे त 16 अगस्त ते पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान बि अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप खे टेलीफोन करे कश्मीर जी सूरत हाल बाबति आगाह कयो। सदर ट्रंप इमरान ख़ान सां ॻाल्हाइण में बि कश्मीर में छिकताण घटि करण लाइ पाक भारत ॻाल्हियुनि ते ज़ोर ॾिनो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।